जी नाज़रीन बिल्कुल हींअर मौजूद आहियूं जाती खां छछ रोड ते जिते नडी सुम नाली जेका पुल है सो मुकम्मल किरी तबाह थी वई है, जंहिंजे करे ईंदड़ वेंदड़ गाॾियूं जेके आहिनि सो उहे मुसाफ़िर ताईं परेशान आहिनि। हिते जा रहवासी बि ताईं अचण जेको जाती या जाती खां छछ जेके अचण वञण वारा जेके माण्हू उहे परेशान आहिनि। उन्हीं माण्हुनि खां अचो त पुछूं त उहे उन्हनि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं थिए। जाती रोड ते सुमन नाली जेके आहे असांजी मोरी किरी पई आहे, तंहिंखे तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि ऐं को बि वसवारो कोन्हे जेको असांखे इहा मोरी ठाराए ॾी वञे। असांजे रोड रस्ते लाइ गाॾियूं नंढियूं वॾियूं सभु परेशान आहियूं ऐं असांखे जाती वञण लाइ बि असांखे चूहड़ खां फिरी अचणो पए थो या छछ वञण लाइ असांखे वरी जाती खां चूहड़ रोड तां फिरी वरी अचणो पए थो। असां पहिरियां बि किन माण्हुनि खे चयो पर असांजी कंहिं बि कोन ॿुधी। हिन वक़्तु असांखे 2-2.5 महीना थी विया आहिनि हिन मोरी जी असांखे जेको तकलीफ़ थी पई आहे। छा अचण वञण में असांजूं गाॾियूं कमंद जूं या मिर्च या सब्ज़ी जेकी बि आहे कुझु उहो रोकिजी पई आहे। छा त हींअर हिन वक़्तु असां छछ खां चूहड़ खां फिरी जाती अचूं था या सिजावल वञूं था ऐं हिते जा माण्हू असांजे किरायो बि वधीक पए थो ऐं ॿियूं बि तकलीफ़ूं थी पयूं ऐं बीमारी सीमारी वारो माण्हू आहे जेको राति में असांखे अचण वञण में तकलीफ़ आहे। जीअं त हिन मोरी खे किरंदे तक़रीबन 2-2.5 महीना थी विया आहिनि ऐं अञा ताईं हिन जी तइमीराती कम में माना का बि कंहिं अमल कंहिं वञा हिन ते को एक्शन न वरितो आहे। जंहिंजे करे वॾा हादसा थी सघनि था। जेकॾहिं थी वेंदा उन खां पोयां पछताइणो पवंदो। उन खां बहितर आहे त पहिरीं माण्हू उन ते थोरो ध्यानु ॾिए ऐं बस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे हीअ जेका पुल टुटी वई आहे तक़रीबन 2-2.5 महीननि खां वठी उनखे तइमीर जो कमु कराए हुनखे नई पुल ठाराए ॾिनी वञे। असांजो अचण वञण या बीमारी सीमारी या अनाज जेको शहर सां राब्तो आहे बिल्कुलु कटियो पियो आहे। हाणे असांखे या सुजावल खां फिरी अचिणो थो पवे या हितां अचिणो पवे त हुनजे करे असीं बस वारनि वॾनि खे या ऑफिसरनि खे या गवर्नमेंट खे इहा इल्तिजा करियूं था त बराए महिरबानी असांजी हीअ मोरी ठाही वञे। असां इहो हुकूमत खां मुतालबो था करियूं त असांखे जेका सो इहा मोरी जल्द खां जल्द ठाराए ॾिनी वञे त जीअं इलाइक़े वासियुनि मां जेका परेशानी आहे या बेचैनी आहे उहा ख़तमु थी सघे। अली अकबर थईं, टाइम न्यूज़, जाती।